अस्सलाम वालेकुम। पंजाबी जी नई अपडेट सां मां दोस्तनि सां गॾु आहियूं। जीअं त पंजाबी ड्रामे में हाणे छा थियण वारो आहे, छा न आहे थियण वारो। जीअं त तव्हांखे ख़बर हूंदी त हाणे ड्रामे हिन में सांवल ॾिठो हूंदो त हुननि दीनू खे वञी ॻोल्हे लधो अथई। हाणे हुन छोरीअ सां हैदर निकाह कंदो ऐं हाणे वरी रूंडो शैतानगिरी करे ऐं गैर दिलाही मुराद खे चवंदो तव्हांजी ज़रूरत न आहे मुंहिंजी मदद करण, तव्हां मुंहिंजी मदद न कयो। ऐं हाणे उन्हनि खे बि ईअं ई चई छॾींदो। ऐं रईस अकबर ख़ान उन्हनि पंहिंजनि खे चवंदो, पंहिंजनि वाठनि खे त वञी रईस चाकर ख़ान जे ॻोठ मजाज लही चओ त या सिकूअ खे ॻाल्हि ॿोल ॿुधायूं त छा तव्हांजे ॻोठ में हले थो, छा नथो हले। ऐं इहो ईअं कमु थींदो। ऐं पोइ शेरल ऐं मुराद इहे रूंडे जी मदद बिल्कुलु बि न कंदा। ऐं हाणे दीनू वारी छोरीअ सां निकाह हैदर कंदो।